मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बाज़ माण्हुनि जे घर जा भाती जल्दी जल्दी फोत थी वेंदा आहिनि, उन जे करे उहे उन्हनि जे क़बर ते कोका हणंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे साईं? ग़लति अमल आहे इहो बिल्कुलु ग़लति अमल आहे। इहो कोका ॿुधायो छाजे करे हणंदा आहिनि? हे काफ़ियुनि जॻहियुनि ते रवाज़ अथव कोका इन जे करे हणंदा आहिनि त साईं हिकिड़ो मुंहिंजो अबो वियो, अबो जी वियो न, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अबो मरी वियो न त अबे सां गॾु फौरी तौरु अबे जे भाउ बि प्याला करे वियो, उहो बि वियो। त हाणे छा चवंदा आहिनि यार अबो हिनखे छिके थो, अबो हाणे घर जे भातियुनि खे जेको आहे छिकींदो वञे थो। साईं अबे खे केतिरी ताक़त, एतिरी ताक़त अबे खे थोरी हूंदी क़बर में जो अबो छिके थो। अबो हाणे पंहिंजे सुवाल जवाब में जेको आहे फाथल पियो हूंदो, अबो छिके थो, अबो माण्हू थो घुराए। हे कंहिं क़िस्म जो हे ग़लति ज़हन आहे। काफ़ी असांजे हिन इलाइक़नि में हिते न कंबर खां परते जेको आहे असांजो ॾेर शरीफ़ खां हेठि हिते हिकु वाक़ियो पेश आयो। हुते हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॾींहुं मरियो, उन ई घर जो माण्हू ॿिए ॾींहुं मरियो, उन ई घर जो माण्हू टे ॾींहुं मरियो। अवा हिननि जो त हाणे सॼे ख़ानदान खे जेको आहे न असांजो ॾाढो छिकींदो। वारो कयो आहे क़बर ते जेको आहे कोका हणणु शुरू कयूंसि। अवा कोका छॾे खां आणो चई हिनखे जेको असां क़ैद कयूं था। हे जेको न सुभाणे पोइ सॼे ख़ानदान खे छॾींदो, हे न छॾींदो। हे ग़लति ज़हन आहे, हे ग़लति ज़हन आहे। क़ुरान हकीम जी आयत ॿुधिजो, सूरत आल इमरान आयत नंबर 145 यानी 145। अल्लाह ताला फरमाए वमा कान लिनफ्सिन अन तमूत इल्ला बिइज़्निल्लाहि किताबम मुअज्जला। अल्लाह ताला फरमाए कंहिं बि नफ़्स ते मौत न ईंदो आहे मगर मां अल्लाह जी इजाज़त सां। हा, मां अल्लाह जी इजाज़त ईंदी आहे न, पोइ बाद में तव्हां उॾी वेंदा आहियो मथे, बाद में जेको आहे फ़रिश्तो तव्हांखे मथे खणी ईंदो आहे। अल्लाह जी इजाज़त न थी आहे कोई माण्हू न मरंदो, कोई माण्हू न मरंदो। त हे साईं ग़लति अक़ीदो बि आहे, हे ग़लति कम बि आहे। क़बर ते कोका हण तमामु साथी जेको आहे हिन खां बचण जी कोशिशि कनि, परहेज़ करण जी कोशिशि कनि। इल्मु जॾहिं न हूंदो आहे न पोइ अहिड़ा तरीक़ा ज़ाहिर थींदा आहिनि।